नाज़रीन, मीरपुर माथेलो में ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहा आहियूं। सिंध के मुख्तलिफ़ शहरनि जियां मीरपुर माथेलो में भी पाकिस्तान तहरीक इंसाफ जा कारकुन अवाम सां गॾु रोडनि ते निकिरी आया। इमरान खान जिंदाबाद, अमेरिका मुर्दाबाद जा नारा ग़ुलाम मुर्तज़ा लाग़ारी, अब्दुलसत्तार समो, मोहम्मद खान लाग़ारी जी सरबराही में निकतल एहतजाज रैली जी शक्ल अख्तियार करे वियो। सवे माण्हू शरीक अॻवाननि जो रैली के ख़िताब ग़ुलाम मुर्तज़ा लाग़ारी ख़िताब कंदे चयो, इमरान खान ख़िलाफ़ अदम एतमाद के अमेरिका जी साज़िश है, अमेरिका जी साज़िश करार ॾेई छॾियो। अब्दुलसत्तार समो ख़िताब कंदे चयो त इमरान खान के ॿीहर वज़ीर आज़म बणाए ऐवान ताईं पहुचाईंदासीं। अवाम असां सां गॾु आहे, क़ौम जे गदारनि सां आख़िरी दम ताईं विढ़ंदासीं, अमेरिका जी ग़ुलामी कोन कंदासीं। अवाम भी पुरजोश नज़र आई। अमेरिका मुर्दाबाद, ज़रदारी, शहबाज ऐं बिलावल भुट्टे ख़िलाफ़ भी सख़्त नारेबाज़ी कई वई।